लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंध यूनिवर्सिटी में इकोनॉमिक्स जो प्रोफेसर ऐं लंडन मां PhD कंदड़ जनाब डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब सलाम अलैकुम। वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी। अॼु पाण ॿिनि टिनि मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं पर नंढे वक़फ़े सां। ऐं चाहियां थो त अॼु पाण ॻाल्हायूं हिकु मौज़ू ते। उहो मौज़ू हीअ आहे त माण्हुनि जो ख़्यालु आहे, कुझु सियासी धुरनि जो ख़्यालु आहे, कुझु सियासतदाननि जो, कुझु कालम नवीसनि जो ख़्यालु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे 15 साल थी विया ऐं सिंध खे जेतिरो डेवलप थियणु खपे आहे उहो न थी। ऐं हाणे वक़्तु अची वियो आहे त पीपल्स पार्टी जो हिकिड़ो मुतबादिल थियणु खपे, मुतबादिल हुजणु खपे, नेमल बदल हुजणु खपे। मां चाहियां थो तव्हां पंहिंजी हिते राय ॾियो त आख़िर इहो मुतबादिल आहे किथे, थिए छो नथो ऐं छो न थी सघियो। डॉक्टर साहब ॾाढो अहम मौज़ू आहे इहो, ऐं मां सम्झां थो त पाण त हिन ते जेको थोरो वक़्तु आहे हिन ते ॻाल्हायूं था, पर इन ते इहो तमामु घणो वॾो बहस तलब मौज़ू आहे। पीपल्स पार्टी जी जेका एवोल्यूशन आहे उन सॼी ते गौर करणु घुरिजे। उहा इवॉल्व किथां थी, उहा कीअं हिकिड़ी पार्टी जी फॉर्म में आई, कीअं मक़बूल थी, ऐं पोइ जॾहिं उनजो इक़्तिदार वियो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जे दौर में, को 7 सालनि 8 सालनि जो जेको टाइम पीरियड आहे, उनखां पोइ जेको ज़ियाउल हक़ जो टाइम आहे उहो 11 सालनि जो आहे। उहा वरी साॻी पार्टी हिकिड़ी जदोजहद में रही आहे। उन जदोजहद में माण्हू हेॾे होॾे थी विया। उनखां पोइ वरी जॾहिं उहे इक़्तिदार में अचनि था त हुननि जो जेका डिलीवरी सिस्टम आहे उहो सॼो डिस्टॉर्ट थी वियो आहे। उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वारो उनजो उहो न आहे। हाणे ॿिया जेके कॉम्पीटिंग फोर्सिस आहिनि सिंध में उहे केरु आहिनि, उन्हनि जा रूट्स किथे आहिनि, उन्हनि जी नज़रियाती अप्रोच छा आहे। असांखे हिकिड़ा मिलनि था नेशनलिस्ट ऐं ॿिया मिलनि था उहे फोर्सिस जिन जा रूट्स जेके बुनियादी तौर ते या जागीरदाराणा हुन जा गादियुनि जा माण्हू आहिनि या पीराणी गादियुनि जा माण्हू आहिनि। हाणे उन्हनि सभिनी वटि जेको न आहे, जेको पीपल्स पार्टी वटि आहे उहो आहे त पीपल्स पार्टी जेका डिलीवरी जी ॻाल्हि करे थी उहा बिल्कुलु, मां हिन ॻाल्हि खां बिल्कुलु इख़्तिलाफ़ु न रखंदुसि त उहा केतिरी वीक आहे, उनखे वरी ॿिए उन साई में ॾिसूं था। पर हिन वक़्तु जेकॾहिं उन्हनि खे कम्पीट था कयूं त अॻियां प्रोग्राम हिकिड़ो आहे त उन में नेशनलिज़म खे तव्हां खपायो। जीअं कराची में MQM इनसिक्योरिटी खपाई पए त बाबा तव्हां जेको माण्हू महाजर आहे, उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे, उनखे दुनिया में तमामु वॾा ख़तरा आहिनि। सिंध मां ख़तरो आहे, पंजाब मां ख़तरो आहे, हेॾां ख़तरो आहे। इहो ख़तरो थोरी देरि ताईं सेल थींदो आहे पर पोइ इहो हली न सघंदो आहे। इन जे करे सिंधी नेशनलिस्टनि बि इनखे ई सेल कयो। पर जंहिं शइ खे सिंधी नेशनलिस्टनि न कयो उहा हुई जेका सर्विस डिलीवरी आहे, जेका आम माण्हू जी ज़िंदगी आहे, उन ते हुननि को बि ध्यानु न ॾिनो। इन करे तव्हां ॾिसो त सिंधी नेशनलिज़म, सिंधी नेशनलिस्ट जेको आइडिया आहे उनजी साईं GM सैद, रसूल बख्श पलीजो साहब ऐं ॿिया जेके बि नाले वारा माण्हू रहिया आहिनि उन्हनि जी तमामु वॾी रेस्पेक्ट आहे। ऐं भुट्टे साहब जेॾी रेस्पेक्ट आहे उन्हनि जी। पर जेका थ्योरिटिकल लाइन आहे उहो उन्हनि जेके ऑफ शूट्स आहिनि उन्हनि जो जेको पंहिंजो हिकिड़ो कमु आहे, उन कम खे ॾिसण जी ज़रूरत आहे त उहे छा करे संजीदा रहिया आहिनि। त उहे जेकॾहिं मुतबादिल न थियनि, हलो मुतबादिल थियणु वॾी ॻाल्हि आहे, वॾो जंप आहे, पर हिकिड़ी उन्हनि सां गॾोगॾु पैरेलल फोर्स तौर ते नंढे पैमाने ते इस्टेब्लिश थियनि, इहो बि कोन थी सघियो आहे। उहे माना कंहिं बि हुन में मिसाल तौर ते जेके तव्हां वठो त पलीजो साहबु MRD जो हिसो रहंदे करे जॾहिं इलेक्शन में बीठो त पलीजो साहब इलेक्शन न खटी। इन करे छो त पलीजो साहब जो जेको सॼो रहियो पंहिंजो पॉलिटिकल जेको नैरेटिव हुयो उहो हुयो इनकलाब आणणु, यानी टोटली सिस्टम्स खे चेंज कयो। हाणे जेका पब्लिक हुई जिते तव्हां इलेक्शन में बीठा आहियो उहो हिकिड़ो हिसो हो हुनजो, उहो सॼी क़ौम न आहे जेके तव्हां वोट थी करे। उहो ठटे जो हिकिड़ो मख़सूस इलाइक़े जा माण्हू आहे, उन्हनि जा पंहिंजा मसइला आहे, उन्हनि चयो त इनकलाब पोइ अचे पर हिते। त इहा ॻाल्हि हुई जेका नेशनलिस्टनि माना कैचअप न कई, जंहिंजे करे मां सम्झां थो त हिन वक़्तु ताईं बि पीपल्स पार्टी बिल्कुलु, इहा ॻाल्हि बि सही आहे, हिन ते बि ॻाल्हाए सघिजे थो पियो त भई पीपल्स पार्टी जेका डेवलपमेंट प्रोफाइल आहे सिंध उन खां वधीक सुठी तरह सां डेवलप थी सघे पई। सिंध डिज़र्व मोर देन दैट, पर उहो न थियो आहे।
उहो इन करे न आहे छो त कॉम्पिटिंग फोर्स कोई बि कोन्हे को। जेकॾहिं का कॉम्पिटिंग पॉलिटिकल पार्टी हूंदी त उहा ॿी पॉलिटिकल पार्टी खे बहितर करण में कंदी। तव्हां ॾिसो MQM या ॿियूं जेके कॉम्पिटिंग पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि कराची में, उन जे करे पीपल्स पार्टी जो जेको हिते कराची में कमु नज़र अचे थो उहो वधीक हिकिड़ो डेवलपमेंट ओरिएंटेड आहे ऐं एग्रेसिव आहे बजाए सिंध में। सिंध में साहिबु तव्हां ॾिसो त ख़ैर पुनाथन जो शहर ॿुॾी वियो, उन शहर में ॿुॾण में मतिलबु पीपल्स पार्टी जी हुकूमत तरफ़ां का बि मतिलबु कोन कई वई सहायता। हींअर ताईं उन में काफ़ी मसइला आहिनि, पर जॾहिं इलेक्शन आई बल्दियात जी त उन में सभई पीपल्स पार्टी सीटूं खटियूं। हाणे इनखे छा चइजे, इनखे मां सम्झां थो ईअं इंटरप्रेट कबो त जेको उते जो जेका सर्विस डिलीवरी आहे उहा उन्हनि वठी आहे ऐं उन जो मुतबादिल वरी बि माण्हू सम्झंदा त पीपल्स पार्टी वठी आहे जंहिंखां कुझु थी सघे थो, ॿिया न। सो मां सम्झां थो त इनखे वॾे फ्रेम में ॾिसण जी ज़रूरत आहे। हिकिड़ो आख़िरी सवाल थो पुछां तव्हां खां, उहो हीअ आहे त ॾिसो मोहतरम जेम्स सैद खे माना पाकिस्तान ठहण खां वठी जे उनजी पॉलिटिक्स ॿधऊं, हूअं त अवल आहे पर जे ॿधऊं त 75 साल त उहे थिया। पलीअ साहिब जी पॉलिटिक्स में जे 60 खां ॿधऊं त 66-67 साल 63-64 साल उहे थिया। आख़िर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त असां वटि तालीम जी खोट आहे या वट खोटा आहिनि। आख़िर पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ माण्हू छो नथा थियनि? डॉक्टर साहब उहा ई ॻाल्हि आहे न, ॾिसो माण्हू चाहिनि छा था, माण्हुनि जी ज़रूरत छा आहे। माण्हुनि खे तव्हां इनकलाब विकिणो या माण्हुनि खे तव्हां जेका रोज़मर्रा जा मसइला आहिनि उहे विकिणो, उन में तव्हांजी अंडरस्टैंडिंग छा आहे। इहो ईअं ई आहे जीअं कोई माण्हू पंहिंजो हिकिड़ो बिज़नेस खोले, उन बिज़नेस बाबति हुनखे इंफॉर्मेशन न हुजे त उनजी का डिमांड ई न हुजे ऐं माण्हू हुते मार्केट में वेठो हुजे त आख़िर में हुनखे बंदि करिणो पवंदो। त उहो आहे त माण्हुनि जी जेका नीड आहे उहा छा आहे। हिते जेके नज़रियाती शयूं आहिनि, असांजा सभु जेके नज़रियाती माना तव्हां ॾिसो त 70s ऐं 80s जेको आहे उहो हिकिड़ो रिवोल्यूशनरी टाइम पीरियड आहे। सॼी दुनिया में हिकिड़ो रिवोल्यूशन जो हिकिड़ो तमामु वॾो हुयो भई, जंहिंमें सोशलिज़म ऐं उनजो हुयो। त असांजो इहे पॉलिटिकल पार्टीज़ साईं जेम्स सैद त वरी ॻाल्हि ॿी आहे, उनजो नेशनलिज़म त 1943 सां हिकिड़ो लाॻापियल आहे। 1943 वारो जेको रेज़ोल्यूशन आहे उहो जेकॾहिं तव्हां पढ़ंदो सॼो त उहो मां सम्झां थो त साईं जेम्स सैद पंहिंजे उन 1943 वारे रेज़ोल्यूशन खे मतिलबु आहे त हिकिड़ी पछताव वारी सूरत हाल आहे जेको पोइ सॼो साईं जी सियासत में नज़र अचे थो पियो, उनजो बितड़। छो त 1943 वारो जेको रेज़ोल्यूशन आहे मां सम्झां थो त साईं जी जेका पोइ नज़रियाती सियासत आहे उहा सॼी उनखे हिकिड़े क़िस्म जी जेका आहे न उहो करे थी पई कैथारसिस आहे। त उहा केतिरो ग़लति थियो जो उनखे करेक्ट करण लाइ वरी ॿी ॻाल्हि आहे जंहिंखे माण्हू ॿिए तरीक़े सां ॾिसी सघे थो पियो। सो पलीअ साहिब जो जेको हुयो, पलीअ साहिब जो जेको नज़रियाती मामिलो हुयो, तव्हांखे ख़बर आहे त उन त कम्यूनिस्ट पार्टी ऐं अवामी जमहूरी पार्टी ऐं पोइ ॿियनि पार्टियुनि सां इलाक़ थिया ऐं उन्हनि पार्टियुनि जो जेको थियो उन सॼी जो नज़रियाती इहो हुयो त भई इनकलाब अचे, सॼी सूरत हाल खे चेंज कजे। इनजा वर्सिस आहे पीपल्स पार्टी जे, पीपल्स पार्टी थी सघे थो मुल्क सॼे में खणे सीटूं खणे ऐं नेशनल असेंबली में अची वञे या सिंध असेंबली में अची वञे, पर सर्विस डिलीवरी हुननि जी उन्हनि सभिनी पार्टियुनि खां वधीक ऐं फौरी आहे। इन करे माण्हू फौरी तौर ते ज़ाहिर आहे त तालीम ऐं पावर्टी ऐं माण्हुनि जी जेका वोटर इंफॉर्मेशन आहे, वोटरनि जी जेका अंडरस्टैंडिंग आहे इशूज़, इहो सभु हिन में काउंट थींदो। इहा जेका तव्हां ॻाल्हि कई आहे बिल्कुलु उहा सही आहे त जेकॾहिं थी सघे थो त हाईली तालीम याफ़्ता माण्हू हुजनि, तमामु घणो अवेयर हुजनि ऐं पंहिंजी उन ते ऐं पोइ उन नज़रियाती अप्रोच ते हुजनि राज़ी, त पोइ इहो मुमकिन आहे त माना वोटनि जो पैटर्न उन तरफ़ वञे हा। तव्हांजी ॻाल्हि ॿुधी मूंखे वरी हिकिड़े सुवाल ते छिक थी त उहो तव्हां खां पुछां। असां पीपल्स पार्टी खे 3 सूबनि मां ॿाहिरजंदे ॾिठो हिकिड़े सूबे ते अचे पहुती ऐं 3 सूबनि में पीपी जा मुतबादिल पैदा थिया। ॿिनि में त वर्चुअली हुई कान, बलूचिस्तान ऐं केपी में, छो त भुट्टे साहिब जे ऑपरेशन जे करे मसइला थिया। असां पंजाब में ऐं केपी में ऐं बलूचिस्तान में जेके मुतबादिल ॾिठा आहिनि पॉपुलिस्ट पॉलिटिक्स जा, त उन्हनि जे पुठियां इस्टेब्लिशमेंट बीठी आहे।
मिसाल ज़ियाउल MQM ठहराई त कराची में पीपल्स पार्टी कोन ही MQM हुई। साॻे नमूने सां मियाँ शरीफ़ साहब उनखे इस्टेब्लिशमेंट ज़ियाउल हथ ॾिनो, शफ़क़त जो हथ रखियो ऐं मियाँ नवाज़ शरीफ़ साहब फाइनेंस मिनिस्टर खां वठी पॉलिटिक्स जेका शुरू कई त उनखे महराज बि ॾेखारियो पॉलिटिक्स जो पुठियों इस्टेब्लिशमेंट। KP में तव्हां ॾिसो इमरान ख़ान या सॼे मुल्क जे मेन पॉलिटिक्स में इमरान ख़ान जे पुठियों बि इस्टेब्लिशमेंट। असांजे क़ौम तरफ़ जे पुठियों इस्टेब्लिशमेंट आहे कान या मिड़ई आहे गॾु? इनखे जेकॾहिं एनालिसिस कजे त 1988 खां पोइ वारी सूरत हाल ऐं 1988 खां अॻु वारी सूरत हाल ते 1988 में ज़ियाउल हक़ जो मौत हिकु डिफाइनिंग मोमेंट आहे। इन मामले में ज़ियाउल हक़ ऐं हमीद गुल इन खां पहिरीं इहा प्लानिंग करे चुका हुआ, छो त ज़ियाउल हक़ जो जेको ज़ियाउल हक़ खे मरण जो ज़ाहिर कोई इरादो त कोन हो, त ज़ियाउल हक़ खे इहो हुयो त इहे अॻियां हली डमी सही पर इलेक्शन्स कराइणा पवंदा ऐं इनखे कीअं हिकिड़ी हुकूमत हलाइबी। उन लाइ हुननि कराची में हथु वठी करे ऐं माना जेका हमीद गुल वारी ISI हुई उन सॼी में कराची में हिकिड़ी ॿी सूरत हाल पैदा कई, MQM खे पैदा कयो। MQM खे न सिर्फ़ु पॉलिटिकली हिकिड़ो एम्पावर कयो पर उन्हनि खे ॿिए तरीक़नि सां बि एम्पावर कयो त जीअं उनजो कंट्रोल हुजे। उन सॼे जो जेको 1988 खां पोइ जा जेके फ़साद थिया उन में माना हाणे इहा इन ॻाल्हि ते ॻाल्हाइण असां सभिनी खां खे ख़बर आहे त न ॻाल्हायो वेंदो आहे, असां सभु इन न ॻाल्हाईंदा आहियूं त उनजे पुठियां छा आहे कीअं आहे। का बि ट्रुथ ऐं रिकनसाइलेशन कमीशन न थी उनजी, उहे मामला उहे जो उहे आहिनि, पर माना सिंधी उर्दू ॻाल्हाईंदड़ सभिनी मूव फॉरवर्ड कयो। डॉक्टर साहब, पीपल्स पार्टी जॾहिं 1988 में इक़्तिदार में आई त पहिरियों भेरो पीपल्स पार्टी 11 साल जेका जदोजहद में कटियो उन में हिकिड़ी शइ पीपल्स पार्टी सिखंदे नज़र अचे थी। बेनज़ीर साहिबा जी जेका सॼी जदोजहद हुई उन में हू जॾहिं आई आहे 1988 वारी हुकूमत वक़्तु उनखे इहो चयो वियो हुकूमत जो जेको हिसो आहे। तव्हां मिसाल तौर ते पाण वेठा आहियूं, जेकॾहिं बेनज़ीर साहिबा जी पंहिंजी मर्ज़ी हुजे हा त छा भला फॉरेन मिनिस्टर साहिबज़ादा याक़ूब ख़ान खे रखिया न रखिया, ऐं ॿिया केतिरा ई एतिरा हुया माण्हू जेके माना उते हुननि खे उन शेयर ॾियणो पियो, उन जे करे उहा हुकूमत हली। पर हुननि इमरान ख़ान वांगुरु इहो ज़िद न कयो त भई असां एॾा पॉपुलर आहियूं न कयूं। हुननि सियासी हक़ीक़तुनि खे सम्झो पे ऐं हुननि कंसेशन्स ॾिना, कंसेशन वरिता ऐं अॻियां विया। इन में नुक़सानु कहिड़ो थियो पीपल्स पार्टी? नुक़सानु इहो थियो त पीपल्स पार्टी पंहिंजी जेका स्ट्रीट पावर हुयो उन खां परे वञी रही हुई। ऐं 1990 वारो जेको ॾहाको आहे जंहिंमें पीपल्स पार्टी खे वरी कन्फ्रंट करिणो पियो आहे मुस्लिम लीग नून खे, जेका मुस्लिम लीग नून ज़ियाउल हक़ जी ठहियल पार्टी हुई, इमर्जिंग फोर्स हुयो, उहा उन्हनि खे ईअं ई कन्फ्रंट कंदी रही जीअं हाणे मुस्लिम लीग नून ऐं ॿियूं पार्टियूं इमरान ख़ान खे करे रहियूं आहिनि। इहा सूरत हाल हलंदे हलंदे हिकिड़ी स्टेज ते अची करे पीपल्स पार्टी पंहिंजी जेका स्ट्रीट पावर आहे उन खां दानिस्ता तौर ते परे हली वई, लूज़िंग एंड ते हली वई। उन खां पोइ पीपल्स पार्टी जो जेको वेट आहे उहो ईअं आहे त तव्हां यानी पीपल्स पार्टी इन पोज़िशन न आहे त माना जीअं 2018 जा इलेक्शन्स थिया या पंजाब में हिकिड़ो वॾो वोट बैंक आहे, जेको वोट बैंक पीपल्स पार्टी वटि हुयो ऐं अॼु बि आहे, जेकॾहिं पीपल्स पार्टी जो उहो एसेंस हुजे हा। पर पीपल्स पार्टी जीअं त उन खां मूव बैक करे वई, इहा ई पीपल्स पार्टी मोची गेट मां खटींदी हुई, ॿिए हंधां खटींदी हुई ऐं जेके हारी आहिनि उहे बि वोट कंदा हुआ। पर छो त पीपल्स पार्टी ख़ुदि उन मां निकिरी वई आहे त उन करे पीपल्स पार्टी सुकड़ बि आई आहे। पर सिंध उन जो बेस आहे, सिंध में मुतबादिल न आहे ॿियो, त उन करे उहे उते माना हिन वक़्तु अनचैलेंज आहिनि। पर पीपल्स पार्टी तॾहिं पंहिंजो पाण खे वधीक इम्प्रूव कंदी जॾहिं ॿी का कॉम्पिटिंग पॉलिटिकल पार्टी हुन जे साम्हूं अचे। डॉक्टर साहब वॾी महिरबानी। ऐं पाण वरी इन्हनि इशूज़ ते हाणे इलेक्शननि जे लाइ बि चवनि था थींदियूं, थियनि या न, पर इन्हनि ते पाण खे ॻाल्हाइणो ज़रूरु पवंदो। लीडर TV पारां हिकु दफ़ो अवां जा थोरा। वॾी महिरबानी।